अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, तव्हां सां अॼु मां जंहिं टीवी सीरियल जे बारे में ॻाल्हाईंदुसि उहा सिंध टेलीविज़न जी तमामु पॉपुलर सीरियल हुई इश्क़ जुनून जे नाले सां। इश्क़ जुनून सिंध टीवीअ जो उहो सीरियल हुयो जेको मूं पाण लिखियो हुयो ऐं डायरेक्ट बि मूं पाण कयो हो ऐं उन में मूं एक्टिंग बि कई हुई। उन सीरियल में तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुया, यानी सिंध जा तमामु पॉपुलर आर्टिस्ट हुया, जिन में रूमान खेड़ो हुयो, मुस्तफ़ा शेख साहब हुयो, लीडिंग रोल में फ़ारूक भुट्टो हुयो ऐं नूर बानो हुई ऐं इन खां अलावा उन में इकरा कुरैशी तमामु ज़बरदस्त रोल कयो, लीडिंग रोल कयो हुई। उन में ॿिया बि खोड़ सारा एक्टर हुया ऐं अनीता उहा बि हुई। सीरियल ॾाढो ज़बरदस्त हुयो। उन में काफ़ी दिलचस्प सूरत हाल बि पेश आयूं जो ही वायल सीरियल हुयो जेको थोरो बोल्ड क़िस्म जो हुयो, यानी एतिरे क़दुरु बोल्ड हुयो जो उन में जेके बोल्ड सीन हुया उहे रिकॉर्ड कराइण वक़्तु मूंखे तमामु घणी ॾुखियाई बि पेश आई। ऐं हा, उन सीरियल में सबा ख़ान बि तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त रोल कयो हुयो, जेका रूमान खेड़ो जी ज़ाल थींदी आहे। फरा, मां तोसां शदीद प्यार कंदो आहियां, बावजूदि इन जे जो पापा मूंखे इंसिस्ट कंदो रहियो त मां तोखे तलाक ॾियां ॿी शादी कयां, पर मां पंहिंजो स्टैंड वरितो। आई लव यू यार, आई लव यू। ऐं उन सीरियल सां प्रॉब्लम थोरो इहो क्रिएट थियो मूंखे जो जेके रोमेंटिक सीन हुया थोरा बोल्ड हुया। सो उहे बोल्ड सीन कराइण में जेके आर्टिस्ट हुया उहो थोरो शर्माइनि बि पिया ऐं किॿाइनि बि पिया। सो उन्हनि खे इहो थोरो मसइलो बि थिए पियो त साईं इहे अहिड़े क़िस्म जा सीन आहिनि, असां इन खे कीअं पिक्चराइज़ करायूं। दुनिया में हिक खां हिकु औरत पई आहे जंहिं ते दिलि अचे, पर तो ते मुंहिंजी दिलि अचे। ओहिड़ो मसइलो न आहे, हीअ के एतिरा बोल्ड न आहिनि जो तव्हांखे का परेशानी थिए, लेकिन इहे रोमेंटिक सीन आहिनि ऐं उन में तव्हां जीअं वधि में वधि रोमेंस वारो आंसर ॾींदव त तव्हांखे वधीक सुठाई लॻंदी ऐं तव्हांखे वधीक उन में परफॉर्म करण जो मौक़ो बि मिलंदो। सो उन्हनि काफ़ी मूंसां पार्टिसिपेट कयो, जंहिंमें सबा ख़ान हुई जंहिंजा काफ़ी रोमेंटिक सीन हुया ऐं उन में अनीता बि काफ़ी रोमेंटिक सीन कराया फ़ारूक सां। माशाल्लाह, केतिरो न प्यारो ऐं केतिरो न सुहिणो थो। मूंखे ॾिस, मां त अञा ताईं तयार ई न थी आहियां। ही तूं पंहिंजो कहिड़ो हाल कयो आहे? अॼु त तुंहिंजी ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। तूं सच थो चईं, छा कजे, मूंखे यकीन ई नथो अचे। ऐं उन में जेका इकरा कुरैशी उन जा बि रोमेंटिक सीन हुया मूंसां ऐं हुन सां फ़ारूक सां बि, उहे हुन रिकॉर्ड कराया ऐं ॾाढो हुननि सुठो रेस्पॉन्स ॾिनो। सीरियल जो जेको असल जेको थीम हुयो उहो इहो हुयो त असां ॾेखारियोसीं त जेके अपर क्लास जा माण्हू आहिनि उहे केतिरे क़दुरु ख़राबु हूंदा आहिनि। ख़राब सां मुंहिंजी मुराद त घणे क़दुरु जेको वॾो माण्हू हूंदो आहे उन में वधीक बुराइयूं हूंदियूं आहिनि, उहो अयाश परस्त हूंदो आहे, वुमनाइज़र हूंदो आहे ऐं ॿी बि घणेई बुराइयूं हूंदियूं आहिनि उन में। सो हीअ कैरेक्टर जेको हुयो उन जेको मूं पाण कयो हुयो उहो ॾेखारियोसीं त हिकिड़ो वॾो बिज़नेसमैन आहे जेको वुमनाइज़र आहे ऐं हर माई जे पोयां भॼंदो थो वठे। तव्हांजो हिकु अहिड़ी छोकिरी वटि वञी पुॼे थो, हुन सां शादी थो करे जेका हिन जे पुट जी लवर हूंदी आहे। हिनखे ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजे पुट जी लवर आहे। पोइ जॾहिं उनखे ज़ाल ठाहे घर खणी ईंदो आहे ऐं हिन जो पुटु उन छोकिरी खे ॾिसंदो आहे त हीअ त मुंहिंजी लवर ई, ऐं उनखे वॾो शौक़ु मिलंदो आहे। सो तमामु घणी ज़बरदस्त दिलचस्प सूरत हाल पैदा थी उन सीन में। अच अच शहराज़ पुट, सही वक़्त ते आयो आहीं। पंहिंजे पीउ खे मुबारकबाद न ॾींदे? तुंहिंजे लाइ नई माउ वठी आयो आहे। नई मां? आयशा, तव्हां कभी खे सुञाणींदा आहियो छा?
तव्हांखे मां थोरो थोरो ॾेखारींदुसि छो त मां कंप्लीट तव्हांखे नथो ॾेखारे सघां जो सिंध टेलीविज़न जी हीअ प्रॉपर्टी आहे ऐं कॉपीराइट बि लॻी सघे थो लेकिन तव्हांखे थोरा थोरा मां बिट्स ॾेखारियां थो जेको मां नथो सम्झां त को प्रॉब्लम क्रिएट कंदा कॉपीराइट में सो तव्हांखे जेकॾहिं पूरो सीरियल ॾिसणो आहे त सिंध टेलीविज़न ते सिंध TV HD ते इहो पूरो सीरियल पियो अथव इश्क़ जुनून तव्हां ॾिसी सघो था हे तव्हां बिट्स ॾिसो तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ठीकु आहे पोइ वरी वधीक ॻाल्हायूं था महिरबानी दोस्तो तव्हां रोमेंटिक सीन बि ॾिठा जज़्बाती सीन बि ॾिठा ऐं मुंहिंजी एक्टिंग बि ॾिठी सो ही गॉड गिफ्टेड आहे जेको मतिलबु मां पाण कोशिशि कंदो आहियां जॾहिं मां पाण सीन में हूंदो आहियां कोशिशि कंदो आहियां त नेचुरल एक्टिंग कयां ऐं ॿियनि खां बि नेचुरल एक्टिंग करायां सो मुंहिंजी हमेशह इहा कोशिशि रही आहे ऐं मां इन में केतिरे क़दुरु कामयाबु आहियो आहियां उहो त तव्हां ई ॿुधाईंदो सो मूंखे काफ़ी हिन सीरियल फ़ाइदो ॾिनो वधीक पॉपुलरिटी ॾिनी सिंध TV हिन सीरियल खे पंहिंजी तमामु घणे सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदी आहे ऐं हमेशह सिंध TV असांखे जॾहिं बि को ड्रामो ॾींदी आहे त असांजी तमामु घणी पुठ भराई कंदी आहे ऐं सपोर्ट कंदी आहे सो असां बि कोशिशि कंदा आहियूं त जेको बि सिंध TV जो असां प्रोजेक्ट ठाहियूं उहो पंहिंजे दिलि सां ठाहियूं ऐं कोशिशि कयोसीं त हीउ प्रोजेक्ट जेको आहे सो माण्हुनि में पॉपुलर वञे ऐं ॾाढो सुठो पॉपुलर वियो बि इन जी वजह इहा आई त इन में जिन जिन एक्टिंग कई उहो तमामु नेचुरल एक्टिंग कई हुई ऐं नेचुरल एक्टिंग सां इहो थींदो आहे जो तव्हां खे ख़बर कान पवंदी आहे त तव्हां जेको आहे सो एक्टिंग कयो था ऐं माण्हू उहो फील कनि था त यार हीअ एक्टिंग आहे सो उन में इहो थींदो आहे त एक्टिंग करण जे लाइ यानी को कोर्स त न हूंदो आहे पर एक्टिंग करण जे लाइ हिकिड़ो कॉन्फिडेंस हूंदो आहे उहो कॉन्फिडेंस माण्हू में हुजणु खपे सो तव्हां ॾिठो त हर एक्टर खे केतिरो कॉन्फिडेंस हुयो उन पंहिंजी एक्टिंग करण जे लाइ सो कोशिशि कंदा कयो त तव्हां बि जॾहिं कंहिं बि अहिड़े ड्रामे में कमु कयो या जॾहिं तव्हां शोबिस जॉइन कयो त तव्हां में कॉन्फिडेंस लेवल तव्हांजो हाई क्लास जो हुजणु खपे ठीकु आहे न सो हीउ व्लॉग मूंखे ख़बर न आहे तव्हांखे कीअं लॻो हूंदो तव्हां ॾिसो तव्हांखे हीउ व्लॉग पसंदि अचे त पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो ऐं हिनखे लाइक बि कजो ऐं जिन दोस्तनि न ॾिठो आहे उहे ॾिसनि त हिनखे सब्सक्राइब ज़रूरु कनि ऐं हिनखे लाइक बि कनि ऐं पंहिंजी संगत में हिनखे शेयर बि कनि तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मुंहिंजा खोड़ सारा सीरियल आहिनि जिन जे बारे में मां तव्हां सां ॻाल्हाईंदो रहंदुसि ऐं तव्हांखे ॾाढो मज़ो बि ईंदो छो त मुंहिंजी ज़िंदगीअ में बेशुमार अहिड़ा वाक़िया थिया रिकॉर्डिंग्स जे दौरान जेके मां तव्हां सां शेयर ज़रूरु कंदुसि महिरबानी